जाम साहब जे उभरंदड़ लहंदड़ किरंदड़ टुटंदड़ तारनि लाइ ख़ुशख़बरी। पेशे ख़िदमत आहे चाहत फ़तेह अली ख़ान। चाहत फ़तेह अली ख़ान कंहिं बि तारुफ़ जो मोहताज न आहे। साईं जन जो असुलु नालो काशिफ़ आहे ऐं साईं जन पुठियनि 8 सालनि खां सिंगिंग सां ज़िना बिल जबर कंदा था अचनि। साईं जन जो चवणु आहे त असां 8 राग लॉन्च करण वारा आहियूं, जिन मां हिकु राग लॉन्च करे चुका आहिनि, जंहिं राग जो नालो राग मोहब्बत ॿुधायो पियो वञे। राग मोहब्बत जिन में साईं जन कुझु अजीब साउंड कढी ॿुधाया आहिनि। बे पा बी ते ता ती ॿुधायो वञे पियो त अॼु खां 3000 साल पहिरीं न कंहिं साउंड इहे ॿुधा, न कंहिं ॻाल्हाया ऐं न ई कंहिं वरी जेको आहे सिंगिंग में इन्हें पेश कया। साईं जन हिकु नई जिद्दत सां सिंगिंग जी दुनिया में क़दम रखियो आहे ऐं साईं जन जो ॿियो चवणु हुयो त सिंगर केर बि थी सघे थो, कोई भी सिंगर बन सकता है। सिंगर थियण लाइ सिर्फ़ु गले जी प्रैक्टिस लाज़मी हूंदी आहे। गले की प्रैक्टिस करनी। साईं जन जे इन ॻाल्हि ते अमल कंदे असांजे शहर जा कुझु नुमाया किरदार साम्हूं आया आहिनि। हूअं बि टैलेंट जो कमु हूंदो आहे निकिरणु, पोइ सुबुह जो निकिरे या शाम जो। आख़िर में साईं जन जो हिकु मशहूरु गानो पेश ख़िदमत आहे। तुन ताना तुन तुन ताना तुन तुन ताना तुन तुन ताना तुन सोनिए ओए नाच ओए नाच ओए नाच ओए नाच सोनिए ओए नाच ओए नाच ओए नाच मेरे नाथ दी गानी मेरे नाथ दी गानी ओ गल पाल जानी ओ जिंद ना लावांगा तुन ताना तुन तुन ताना तुन तुन ताना तुन तुन ताना तुन।